हिंगोरजा जे निजी तालीमी इदारे में साइंसी मेलो ॿारनि पारां 100 खां वधीक मॉडल ठाहे रखिया। मुख़्तलिफ़ तालीमी अदबी ऐं समाजी शख़्सियतुनि पारां पिणु मेले में शिरकत ऐं मुआयनो ॿारनि जी महिनत जी तारीफ़। हिंगोरजा शहर जे निजी तालीमी इदारे शाइनिंग स्टार पब्लिक हाई स्कूल पारां स्कूल अंदरि हिक ॾींहं जो साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिं जो इफ़्तिताह मज़हर मुस्लिम मॉडल स्कूल सिस्टम जे ओनर प्रोफेसर गुलाम सरवर मेमण ऐं शाइनिंग स्टार पब्लिक स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर हनीफ़ गुल सहतो कयो। मेले में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां साइंस जे मुख़्तलिफ़ शोबनि जा 100 खां वधीक मॉडल तयारु कराए रखिया विया हुआ, जेकी ॿारनि समेत महिमाननि जी दिलचस्पी जो मर्कज़ रहिया। जॾहिं त सिविल जज नवीद अमन सहतो, तालका हेल्थ ऑफिसर सोभोदेरो डॉक्टर अब्दुर्रहमान मेमण, प्रोफेसर मोहम्मद अमीन मुगल, सिटी मॉडल स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर रहीम बख्श सियाल, मुज़म्मिल पब्लिक स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर गुलाम सरवर तुन्यो, साहब इताद खैरपुर जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग, एडवोकेट सैयद इम्तियाज अली शाह, सचल पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल तौकीर अहमद मंगनेजो, मज़हर मॉडल स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अल्ताफ हुसैन मेमण, काउंसलर में अजीज मेमण, भिटाई पब्लिक स्कूल रसूलाबाद जे एडमिनिस्ट्रेटर रफ़ीक अमन टावरी, डॉक्टर रियाज़ अली वसाण समेत ॿियनि सियासी, समाजी, अदबी, तालीमी शख़्सियतुनि मुआयनो कयो ऐं ॿारनि जे साइंसी मॉडल ऐं महिनतुनि जी वाखाण कई। चयो त हिन क़िस्म जे मेलनि सां ॿारनि जे तालीमी मुक़ाबलनि जे रुझान में इज़ाफ़ो थींदो ऐं तालीम जे हासिलात लाइ दिलचस्पी पिणु वाधारो ईंदो, जंहिं करे अहिड़नि क़िस्म जा मेला हर तालीमी इदारे में थियणु